ऊंधा ख़त्म थींदी। ख़ुदा जी दुनिया में इंसान बज़ाहिर हिकु तज़ाद आहे। हिकु अहिड़ी दुनिया में जिथे सिज हर रोज़ ठीक पंहिंजे वक़्त ते उभरे थो, उते इंसान जो इहो हाल आहे जो अॼु हिकिड़ी ॻाल्हि थो करे, सुबुह जो उन ॻाल्हि तां फिरी थो वञे। जंहिं दुनिया में सख़्त पथरनि जे अंदरां बि पाणी निकिरियो पवे, उते हिकु इंसान ॿिए इंसान सां बदतरीन बेदर्दीअ जो सबूत ॾिए थो। जंहिं दुनिया में हुनजो चंड सॼी मख़लूक ते बिना के फ़र्क़ जे चिमके थो, उते इंसान हिकिड़े सां हिकिड़ो सलूक थो करे, ॿिए सां ॿियो। जंहिं दुनिया जो ज़मीर पंहिंजे पाण खे गुलनि जी लताफ़त जी सूरत में ज़ाहिर करे थो, उते इंसान कंडनि खां बि वधीक बुरो किरदार जो मुज़ाहिरो करे थो। जंहिं दुनिया में हवाउनि जा झोंका हर तरफ़ बेग़र्ज़ ख़ादिमुनि वांगुरु फिरंदा हुजनि, उते इंसान अहिड़ी तरह रहे थो जीअं उनखे ज़ाती गर्ज़ पूरे करण खां सवाइ ॿियो को बि मक़सदु न हुजे। जंहिं दुनिया में हिकु वण ॿिए वण खे को ॾुख नथो ॾिए, उते हिकु इंसान ॿिए इंसान खे सताए थो। हिकु इंसान ॿिए इंसान खे बर्बाद करे ख़ुशीअ जा टहक थो ॾिए। इहो सभु कुझु हिन दुनिया में रोज़ पियो थिए, पर ख़ुदा हिते मदाख़लत नथो करे, हू इन तज़ाद खे ख़त्म नथो करे। मख़लूक़ात जे आफ़ाक़ी आरसीअ में ख़ुदा केॾो हसीन थो लॻे, पर इंसानी ज़िंदगीअ जे अलमनाक गोशे में इन जो चहिरो केॾो न मुख़्तलिफ़ आहे। ख़ुदा जे साम्हूं दरंदगीअ जा वाक़िआ अचनि था, पर हुन जे अंदरि का बि तड़प पैदा नथी थिए। ख़ुदा इंसाननि खे ज़बह थींदे रोज़ ॾिसे थो, पर उन जी उनखे का परवाह कान्हे। हू काइनात जे सभ खां वधीक हसास वासियुनि सां इहो वहशियाना सलूक जो मुशाहिदो करे थो, पर उन जे ख़िलाफ़ का बि कारवाई नथो करे। छा ख़ुदा का पत्थर जी मूर्ति आहे? छा हू हिकु इंतहाई कामयाब स्टेचू आहे जेको सभु कुझु ॾिसे थो, पर उन जे बारे में रद्द अमल जो इज़हार नथो करे? इन सवाल हर ज़माने जे सोचण वारनि खे सभ खां वधीक परेशान कयो आहे, पर इहो सवाल सिर्फ़ इन लाइ पैदा थिए थो जो मख़लूक़ात जे बारे में ख़ालिक जी हिकमत खे नथो ॾिठो वञे। ख़ालिक जी स्कीम में दुनिया दारुल इम्तिहान आहे, पर असां इनखे दारुल जज़ा जे रूप में ॾिसण था चाहियूं। जेको कुझु सुभाणे पेश अचण वारो आहे, उनखे असां चाहियूं था त अॼु जे ॾींहं में असांजे अखियुनि जे साम्हूं अची वञे। जहिड़ी तरह हर रोज़ राति खां पोइ सिज जी रोशनी पखिड़िजे थी, अहिड़ी तरह लाज़िमन आहे, इहो बि थियण वारो आहे त ज़िंदगीअ जी ऊंधा ख़त्म थींदी। ज़ालिम ऐं मज़लूम हिक ॿिए खां अलॻि कया वेंदा, सरकश इंसाननि जी मुंडियुनि खे टोड़ियो वेंदो ऐं सचे इंसाननि खे उन जी सचाई जो इनाम ॾिनो वेंदो। इहो सभु कुझु पंहिंजी कामिल तरीन सूरत में थींदो, पर इहो मौत खां पोइ थींदो, मौत खां पहिरीं न।